जोही मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर इनायत लाशारी मूजिब जोही ऐं ॿियनि ॻोठनि में सिंधी संगत आस्ट्रेलिया तरफां मिलियल 15 सलाई मशीनूं विरहायूं वयूं। समाजी तंज़ीम सिंधु धारा वुमेन सेंटर जामशोरो पारां दादू ज़िले जे ॿोॾ सटियल यूनियन काउंसिल कमाल खान ऐं जोहीअ में 8 सिलाई मशीनूं ग़रीब मुस्तहक औरतुनि जे हवाले कयूं वयूं त जीअं पंहिंजे हुनर सां पंहिंजो रोज़गार कमाए सघनि ऐं पंहिंजो पेट जो गुज़र सफ़र करे सघनि। उन मौक़े ते इदारे जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर फरसाना एरी सिंधु धारा वुमेन सेंटर जामशोरो जो चवणु हो त असांजो मक़सदु आहे त थोरी कोशिश सां कंहिंजे घर जी चुल्ह ॿरे ऐं हू पाण पंहिंजो कारोबार करे पैसा कमाए। हिन वधीक चयो त असांजे इदारे जी कोशिश आहे त असां वधि खां वधि ग़रीब ऐं ॿोॾ मुतासिर थियल औरतुनि जी मदद कयूं ऐं उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण जे लाइ सघ पैदा कयूं त जीअं ईंदड़ वक़्तु हू पंहिंजी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई सघे।